नाज़रीन वाक़िआ ॿुधाईंदासीं। ख़ानगी स्कूलनि पारां जून जुलाई जी फीस वक़्त खां अॻु वठण वारो केस। सिंध हाई कोर्ट 9 क्लास जे शागिर्द खे इम्तिहान में विहण जी इजाज़त ॾेई छॾी। स्कूल इंतिज़ामिया जून ऐं जुलाई जे फीस जो चालान वक़्त खां अॻु जारी कयो। दरख़्वास्त गुज़ार पारां इहो चयो त तालीम खाते जे सर्कुलर मूजिबि जून ऐं जुलाई जी फीस अप्रैल ऐं मई में वठणु घुरिजे। वकील पारां इहो चयो वियो आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते एडवोकेट जनरल सिंध ऐं ॿियनि धुरियुनि खां जवाबु घुरी वरितो आहे। वधीक ने तफ़सील वठंदासीं ज़ुल्फी चांडियो खां। ज़ुल्फी चांडियो, वधीक आखा कजो। जी, सिंध हाई कोर्ट में निजी स्कूल तरफ़ां जून ऐं जुलाई जी फीस अॻुवाट वठण बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत 9 दर्जे जे हिक शागिर्द खे मशरूर तौर ते इम्तिहान में विहण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। उन शागिर्द दरख़्वास्त ॾिनी हुई त मूंखे जून ऐं जुलाई जी फीस जे करे विहण नथो ॾिनो वञे। दरख़्वास्तदार जे वकील अदालत ॾाढो मौक़ुफ़ अख़्तियार कयो त स्कूल इंतिज़ामिया जून ऐं जुलाई जी फीस जा चालान वक़्त खां अॻु जारी कया आहिनि, जॾहिं त तालीम खाते जे सर्कुलर मूजिबि उहे फीसूं अप्रैल ऐं मई में वसूल थियणु घुरिजनि। वकील मूजिबि इहो चवणु हुयो त शागिर्द सभु वाजिबुल फीसूं जेके आहिनि उहे अदा करे चुको आहे, तंहिं हूंदे बि स्कूल तरफ़ां अॻुवाट फीस जो मुतालबो कयो वियो आहे। उन हवाले सां लाॻापियल इख़्तियारनि खे शिकायत बि कई वई आहे, पर का कार्रवाई न थी आहे। अदालत हुकुम न त शागिर्द खे बिना कंहिं रुकावट इम्तिहान में विहण ॾिनो वञे, पर शागिर्द जो नतीजो जेको आहे ईंदड़ ॿुधणी ताईं जारी न कयो वञे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते एडवोकेट जनरल सिंध समेत ॿियनि धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो। जी ठीकु आहे ज़ुल्फी चांडियो, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।